ज़रूर हलाल खान छो न जांच कंदासीं असांखे ख़बर पई तूं बेफ़िक्र थी त ॼण तोखे ख़बर पइजी वई ठीकु आहे ओयो ओयो हलाल खान शैतान जो नालो वरितई न त शैतान हाज़िर वॾी उमिरि अथव साईं कुते जी उमिरि अथव ईअं कोन मरंदव असांजा करेक्टर अहिड़ा आहिनि हलार अब इएं खोरा थियल आहियूं जीअं कुतो ऐं रिछ सम्झ त असां सम्झ त असां रिछ खे न सहे ठीकु आहे क्यों आहे ओ हलार हिकिड़ो मिनट हा हा सम्झी वेंदो क्यों हा 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 ओ हलार सिर्फ़ खोरा ओके ओ हलार सिर्फ़ खोरा न बाबा जीअं कुतो ऐं रिछ रिछ ऐं कुत न यार डायलॉग नथो चढ़े इएं खोरा थियल आहियूं रिछ कुते खे न सहे कुतो रिछ खे न सहे ओके सम्झ त असां पाण में रिछ कुता आहियूं रिछ कुता आहियूं मुंहिंजो जुमिलो जी छा आयो वाह 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 राणा वाह जो भाई वाह जी ॻाल्हि कई वाह जो ॻाल्हि कई पर हीअ ॿुध त सही हिनखे सम्झा त सही न त असां ॿिनी धुरियुनि मां रिछ केरु आहे त कुतो केरु आहे इहो खोड़ो पाण आणियो दा हा क्यों आहे वरी ॿुधा डायलॉग नथो चढ़े हा ईअं खोरा थियल आहियूं जीअं रिछ कुते खे न सहे कुतो रिछ सम्झ त असां पाण हा इहा क्यों आहे इहा ख़बर अधे रबनि खे हूंदी इहो हा हलार खान असल ॻाल्हि आहे त इहा ॻाल्हि तोखे असल ॻाल्हि आहे ग़लति इहा हा हलार खान तोखे इहा ख़बर त हा ठीकु आहे इहो हलार खान असल ॻाल्हि इहा आहे नथो वठां इहा ख़बर त तोखे जेको आहे कमदार खां पवंदी चए पियो त ओठे वारा वांदा वरी चए पियो त कालू वारा वांदा वरी चए पियो त कालू पाणी वांदो ओके क्यों आहे ये पाणी जो वारो कंहिंजो अदा रबर कंहिंजो पाणी जो वारो इहा ख़बर त तोखे यार इन ख़ुदनि नालो अथव कमदार जो हा न ख़ुदनि अलाए हीअं करे त अलाए छा इहा ख़बर अधे रबनि खे हूंदी पर पोइ चई त कालू वांदो यार इहा मूंखे ख़बर न आहे त हाणे पोइ केरु हुयो केरु न हुयो इहो ग़लति करे यार इहा ख़बर तोखे कमदार खां इहा ख़बर तोखे छो त पहिरियां चए पियो त ओठे वारा वांदा पोइ वरी चए पियो त कालू वांदा पोइ हाणे अलाए कंहिंजो वाड़े हलार खान वाह असां कंहिंखां डिॼूं था जो कंहिंजी ॻाल्हि लिकाईंदासीं असां अरे यार वरी छोटे वारी चई हो न पहिरियां असां कंहिंखां डिॼूं ई कोन आख़िरी वरी इहे चऊं ठीकु आहे हा ठीकु जुमिलो हिन जो बि आहे न खिलण खां पोइ असां पंहिंजी इज़त लाइ पंहिंजे हथ में कयूं था त ॿिए जी इज़त लाइण में त देर ई कोन कंदासीं इहो कंटिन्यू आहे न इहो छो कंहिंखां ठीकु आहे हल क्यों